अहम ख़बर आहे नाज़रीन अवां खे आगाह करियूं पिया हैदराबाद पुलिस जूं मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं 19 ॼणा गिरफ़्तार मंशियात ऐं ॿियो सामान हथ करण जी दावा कई आहे। ख़ालिद मिरासी, अब्दुल रऊफ़, बाबर, जमशेद, मोहम्मद जान, अजमल, मोहम्मद इस्माइल ऐं ॿिया शामिल आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां सां हैदराबाद खां शेयर करे रहिया आहियूं। हैदराबाद पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं कंदे 19 ॼणनि खे गिरफ़्तार करे मंशियात ऐं ॿियो सामान हथ करे वरितो आहे। गिरफ़्तार थियलनि में ख़ालिद मिरासी, अब्दुल रऊफ़, बाबर, जमशेद, मोहम्मद जान, अजमल, मोहम्मद इस्माइल शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया हैदराबाद खां। हैदराबाद पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं कंदे 19 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मंशियात ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर आहे अवां खे आगाह करियूं पिया हैदराबाद खां। पुलिस जूं मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं 19 ॼणा गिरफ़्तार कया विया आहिनि। मंशियात ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। ख़ालिद मिरासी, अब्दुल रऊफ़, बाबर, जमशेद, मोहम्मद जान, अजमल, मोहम्मद इस्माइल ऐं ॿिया शामिल आहिनि। अहम ख़बर आहे नाज़रीन अवां खे आगाह करियूं पिया हैदराबाद खां। पुलिस जूं मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं 19 ॼणा गिरफ़्तार कया विया आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती टीवी जो रिपोर्टर शबीर अबलोजी। शबीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद शहर में एसपी हेडक्वार्टर की सरबराही में सलगिरी, हुसैनाबाद, हाली रोड ऐं फोर्ट थाना की पुलिस पारां जुआ के अदन ऐं मंशियात पुरुषनि खिलाफ़ कार्रवाई करे 19 ॼणनि खे गिरफ़्तार करण की दावा कई आहे। सलगिरी थाने की हद फुलेली मोरी ते एसपी हेडक्वार्टर शाहनवाज़ मेमन की सरबराही में पुलिस जुआ के अड्डे ते छापो हयो आहे। छापे दौरान 6 जुआरनि खे गिरफ़्तार करे संदन कब्जे में 18,100 रुपया रोक रक़म, आकड़ा पर्चियूं, ताश ऐं 3 मोबाइल फोन हथ कया विया आहिनि। गॾोगॾु हुसैनाबाद पुलिस जी दावा आहे त उन्हनि गिदू नाके वटे कार में सवार जवाबदार फैसल मलक के गिरफ़्तार किया है। पुलिस मूजिब तलाशी दौरान मेन पुड़ियुनि में इस्तेमाल थींदड़ सामान जा 11 कटा मिलिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जो तालुक़ु कराची सां आहे, जेको शहर में मेन पुड़ियूं सप्लाई करण आयो हो। अहिड़ी तरह फोर्ट पुलिस जुआ जे अड्डे ते छापो हणी बाबर, जमशेद, मोहम्मद जान, अजमल, मोहम्मद इस्माइल, मोहम्मद सलीम ऐं फज़ल उर्फ रब्बी समेत 6 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। शबीर, अवां जी महिरबानी, अवां तफ़सील का आगाह कयो।